इस्लामकोट वेझा रोड ते खौफनाक हादसो। गोठ भोजासर वेझो तेज़ रफ़्तार बुलान गाड़ी जो मोटरसाइकिल के टक्कर। थॾे ते मोटरसाइकिल सवार 2 ॼणा फौत, 5 ॼणा ज़ख़्मी थी पिया। उमरकोट खां वापस मोटंदड़ तेज़ रफ़्तार बुलान गाड़ी भोजासर मोड़ वटि साम्हूं ईंदड़ मोटरसाइकिल मथां चढ़ी वई, जंहिं सबबि उमरकोट जे ॻोठ रामियूं जा रहवासी नौजवान अब्दुल हकीम समेत पीरसन गुलाम अली गुज्जो थॾे ते फौत थी विया। बुलान गाड़ी कल्टियूं खाइण सबबि बोलान में सवार इस्लामकोट जे ॻोठ भांबड़ियो भील वासी निहाल भील, चेतन भील समेत सादिकाबाद वासी इमरान पंजाबी, मुजाहिद पंजाबी सख़्त ज़ख़्मी थी पिया। हुना इतला ते इस्लामकोट पुलिस वाक़े वारे हंधि पहुची वई, ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। टंडोजाम जमाली बिरादरीअ जो मुबैना अॻूणे IG गुलाम हैदर जमाली ऐं आदिल जमालीअ जी ज़ियादतुनि ख़िलाफ़ हैदराबाद मीरपुर ख़ासि रोड ते धरणो, टायरनि खे बाहियूं ॾिनियूं वयूं, रोड ब्लॉक कयो वियो। टंडोजाम जे ॻोठ मुराद जमाली ऐं अलहरीनो जमालीअ जे जमाली बिरादरीअ पारां मुबैना अॻूणे IG गुलाम हैदर जमाली ऐं संदसि पुटु आदिल जमालीअ जी ज़ियादतुनि ख़िलाफ़ औरतुनि ऐं ॿारनि समेत परवेज़ जमाली, वली जमाली ऐं ॿियनि जी अॻुवाणीअ में हैदराबाद मीरपुर ख़ासि रोड ते धरणो हणी टायरनि खे बाहियूं ॾेई रोड ब्लॉक करे छॾियो। रोड ब्लॉक थियण सबबि रोड जे ॿिन्ही पासे समेत गाॾियूं बीहजी वयूं, जॾहिं त एहतिजाज कंदड़ ज़ियादतुनि ख़िलाफ़ छिती नारेबाज़ी पिणु कंदा रहिया। उन्हीअ मौक़े ते एहतिजाज कंदड़नि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त अॻूणो IG गुलाम हैदर जमाली, आदिल जमाली ऐं फाइक जमाली नाहक़ ॾाढायूं करे सदियुनि खां आबाद असांजे ॻोठ ते कब्ज़ो करणु चाहिनि था, जंहिं लाइ पुलिस जी मदद सां ॻोठाणनि ते कूड़ो केस दाख़िल करायो वियो आहे। ऐं गुज़िरियल राति अॻूणे IG जी चुर्च ते टंडोजाम पुलिस जे अटालियुनि ॻोठ ते चढ़ाई करे औरतुनि ते तशदुद कयो आहे ऐं असांजे 3 ॼणनि मीर हसन, चनेसर ऐं दीदार जमालीअ खे गिरफ़्तार करे 2 मोटरसाइकिलूं पिणु गॾु खणी विया आहिनि। हिननि चयो त बासर ॻोठ मथां हथियारबंद बीहारे छॾिया आहिनि ऐं ॻोठ खे मसमार करण लाइ ॻरी मशीनरी पिणु घुराए बीहारे छॾी आहे। हिननि PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, वज़ीर आला सिंध मुराद अली शाह, तक जे MP ऐं सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण खां घुर कई त मामले जो नोटिस वठी ॻोठाणनि सां थींदड़ ज़ियादतूं बंदि करायूं वञनि, ॿी सूरत में धरणो जारी रहंदो। पेट्रोल जी क़ीमतुनि में ॿीहर वाध ख़िलाफ़ दड़ो जे क्रिकेटरनि पारां बेट खणी अनोखो एहतिजाज कयो वियो। गाज़ी बादशाह रटा सूमरो जी टीम जे रांदीगरनि जो ग्राउंड जी पिच ते हुक्मराननि ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी करे एहतिजाज कयो। रांदीगरनि जो चवणु हुयो त लिखियल पढ़ियल बेरोज़गार आहियूं, हुक्मराननि खे अवाम जो को बि अहसासु न आहे, हाणे रोडनि ते निकिरी एहतिजाज कंदासीं। ग़ोसपुर में गुज़िरियल राति हथियारबंदनि हथां मुबैना तौर अगवा थी वियल मज़दा क्लीनर जी बाज़ियाबीअ लाइ वारिसनि पारां लॻायल धरणो 3 कलाकनि बाद पुलिस पहुची ॻाल्हियूं करे धरणो ख़त्म कराए रोड खोलराए छॾियो। SSP कश्मीर जे PSO जावेद आलम अबड़ो ऐं DSP कंदकोट यार मोहम्मद रिंद धरणे वारे हंधि पहुची मुज़ाहिरीन सां ॻाल्हियूं करे मुग़वी मज़दा क्लीनर पीर बख्श मीराणीअ खे जल्द बाज़ियाब कराइण जी ख़ातिरी कराइण बाद मुज़ाहिरीन इंडस हाईवे ते लॻायल धरणो ख़त्म करे छॾियो। वाज़े रहे त गुज़िरियल राति देर सां हथियारबंदनि मज़दा मथां फायरिंग करे मज़दा ड्राइवर बंगल ओगाही ऐं साथी ख़ादिम लाशारीअ खे गोलियूं हणी ज़ख़्मी करे क्लीनर पीर बख्श मीराणीअ खे हथियारनि जे ज़ोर ते अगवा करे कचे तरफ़ फरार थी विया हुआ।